ईद जे इन पुरमसरत मौक़े ते मां अहलियान वतन ऐं ख़ुसूसन ख़ैरपुर ज़िले जे अवाम खे ईद जूं उतां गहराइनि सां दिलि उतां गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो ऐं दुआ कयूं था त ही ईद तमामु मोमिनीन जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ, पूरी दुनिया जे लाइ ख़ुशियुनि जो बाइस बणे। जीअं त तव्हां सभु खे ख़बर आहे त ख़ैरपुर ज़िले जी अवाम जी ख़िदमत लाइ असांजी पूरी टीम तव्हांजे हर वक़्तु शाना बशाना तव्हांजी ख़िदमत में मौजूदु रही आहे ऐं इन रमज़ान जे दौरान असां ख़सूसी तौर ते बचत बाज़ार ऐं ॿिया इनिशिएटिव वरिता जंहिंमें अवाम खे बहितर ऐं सस्तो अशिया खुर्दनोश मुहैया करे सघिजनि। गॾोगॾु कंहिं बि क़िस्म जी ज़ख़ीरा अंदोज़ी या ओवर प्राइसिंग खे चेक करण लाइ मां ऐं मुंहिंजी पूरी टीम सारो महीनो कमु कंदी रही आहे। उमेद आहे त असांजे इहे स्टेप्स, इहे इक़दामात अवाम जे लाइ बहितरी जो बाइस बणिया हूंदा। मज़ीद तव्हांजो फीडबैक, तव्हांजे ताउन जी असांखे हर वक़्तु ज़रूरत रहे थी ऐं इहा कोऑर्डिनेशन, इहो तव्हां सां ताउन तव्हां अवाम जे शहरियुनि जो असां लाइ तमामु अहम आहे। गॾोगॾु इन शइ जो बि असां यादि कंदा हलूं त ही ईद असां भरपूर मज़हबी जोश व जज़्बे ऐं अक़ीदत सां मल्हाईंदासीं। ईद जे ॾींहंनि में ख़ासि तौर ते अवामी जेको एक्टिविटीज़ वधी थी वञनि, अवाम जी नक़लो हरकत वधे थी, इज्तिमात गॾु थियनि था। इन में ख़सूसी तौर ते सिक्योरिटी इदारनि जी जेको विजिलेंस ऐं चौकसी आहे उहा बि असां वधाए छॾी आहे। पूरे ज़िले में ईद जा इज्तिमात ऐं अवामी इज्तिमात खे